वेलकम, स्वागतम, भली करे आया, जी करे आया। साईं गुज़िरियल हफ़्ते असां हिकिड़ी नई शइ सिखीसीं ऐं उहा शइ जेका सिंध जे मिटीअ में ॻोहियल आहे। ही जेको असां ट्रांसेंडेंटल मेडिटेशन सिखूं था ऐं जेके असां टे हालतूं ॿुधूं था पंहिंजूं, त टे स्टेट्स जेके आहिनि उहा आहे जागृत, सपन ऐं शशुपत। हाणे ही फ़र्क़ु इहो आहे त ही आॻा टे वेदनि जो इल्मु आहे, जंहिंखे असां अंग्रेज़ी में सिंधीअ में तव्हां ताईं सणाव करे पहुचायूं था। ऐं एतिरो वर्कबुल आहे जो सॼो यूरोप, अमरीका हिन ते कमु करे फ़ाइदा वठी रहियो आहे। असांजे औरतुनि में, नियाणियुनि में वॾियूं स्ट्रेसिस आहिनि, छो त असां उन्हनि खे निग्लेक्टेड था रखूं। उन्हनि लाइ बि अर्ज़ु आहे त जेकॾहिं 20 मिंट सुबुह माना फिजर जे वक़्तु सभ खां बेस्ट, जंहिंमहिल अज़ां अचे थी पई, ऐं शाम जो जॾहिं अज़ां अचे थी मग़रिब जी, जेकॾहिं असां कंहिं शांती की कुंड में पाण खे सिधो विहारे, सपोज़ जीअं मां हींअर वेठो आहियां, पंहिंजी गर्दन खे सिधो रखिणो आहे, अखियूं इन करे बंदि करणियूं आहिनि त जीअं ॿाहिरि जेको असां ॾिसूं था उहो असां ते वॾो असरु थो पए, पर अंदरि असांखे वञिणो आहे, असांखे पाण खे पढ़णो आहे, पाण खे सम्झणो आहे। त अंदरि पाण खे सुकून में आणण खां अखियूं बंदि हुजनि ऐं कोशिशि कजे त उन जॻह ते गोड़ शोर न हुजे। तव्हां करे ॾिसो, कुझु बि न कयो, सिर्फ़ु पाण खे ख़ामोश कयो। जेके ख़्याल ज़ोरी घिरनि था उन्हनि खे अचणु ॾियो, पाण खे ॾिसो, पाण खे सम्झो, पाण खे चुप करण जी हिकिड़ी कोशिशि कयो। त ही मेडिटेशन माने ध्यान, माने मराकबो जी, ही सभिनी मज़हबनि में बि अथव, पर असां हिते साइंटिफिकली इन खे सिखंदासीं। ऐं जेके स्टूडेंट्स आहिनि, जेके प्लेयर्स आहिनि, जेके राइटर्स आहिनि, जेके धंधे वारा आहिनि, सभिनी जी बहितरीन सलाहियतुनि इस्तेमालु करण जो ही टैक्ट आहे, ही ॾांव आहे, ही ॾस आहे। तव्हांजे अंदरि जॾहिं ख़ुशी ऐं सुकून पैदा थींदो, तव्हांजे केतिरियूं बीमारियूं जेके आहिनि से ख़तमु थी वेंदियूं। ही एॾी फ़ाइदेमंद शइ आहे। जॾहिं तव्हांजा स्ट्रेस ख़तमु थींदा आहिनि त ब्लड प्रेशर लही वेंदो, ऐं इन स्ट्रेस मां डायबिटीज़ थींदी आहे। मां तव्हांखे ॿुधायां, तव्हां भली केतिरनि, मां हमेशह तहक़ीक़ करे ॻाल्हाईंदो आहियां। डायबिटीज़, शुगर, मिठा पेशाब तव्हांजे सोचुनि मां, परेशानियुनि मां, ॻणितियुनि मां पैदा थींदा आहिनि। जी मुंहिंजा साईं, त ब्लड प्रेशर बि इन करे थींदो आहे। त इन सभिनी शयुनि खां बचिणो आहे असांखे। बहितरीन सिहत ऐं दिमाग़ जो बहितरीन इस्तेमालु करिणो आहे। असां ही सिखंदासीं। ऐं मां वरी डॉक्टर अशोक खे तकलीफ़ ॾिनी आहे त उतां ई असां पंहिंजी ॻाल्हि खे ॻंढियूं था। साईं महिरबानी, तव्हां आया असां वटि ऐं असांखे ॿुधायो पिया त कहिड़ी तरह असां स्कूल्स, कॉलेजिस ऐं आम माण्हू जे फ़ाइदे लाइ ट्रांसेंडेंटल मेडिटेशन खे इस्तेमालु करे सघूं था। साईं, तव्हां हींअर जेको ॻाल्हि कई, वरी महिरबानी, हा, तव्हां हींअर जेको ॻाल्हि कई त वाकई इहो स्ट्रेस ई आहे जंहिंजे करे हीअ बीमारियूं थियनि थियूं। महर्षि चवनि था त इहो स्ट्रेस ई आहे जंहिंजे करे जंगूं लॻनि थियूं। ऑफकोर्स मुल्कनि में बि ईअं आहे न। हा, बाक़ाइदगी सां चवनि था त एक्चुअली जंग त माण्हू जे मन में शुरू थी चुकी हूंदी आहे, असली मैदान अंदरि। हा, बाक़ी ॿाहिरि त फिज़िकली ख़ाली करणो हूंदो आहे। असल में हू विढ़नि जो करण जो त पहिरीं करे वेठा हूंदा आहिनि। हिकिड़ो माण्हू ॿिए खे पियो सोचींदो, गीबत कंदो, बुरो नफ़रत पैदा कंदो, पहिरीं पाण खे माण्हू साड़े थो। छो त ही साड़ उहा हिकिड़ी एसिड आहे जेका जॾहिं ॿिएस ताईं विझो त पोइ हुनखे साड़ींदी न, पहिरीं त पाण खे थी साड़े जंहिं बर्तन में पई आहे। त स्ट्रेस एॾी ख़राबु आहे। जी साईं, ॾिसो न, त तव्हां वरी इन ॻाल्हि खे थोरो कंटिन्यू कयां थो। त हीअ मुंहिंजे हथ में मोबाइल आहे न, ठीकु आहे न। अगरि हिन मोबाइल खे ईअं हथ में झले ऐं तव्हां सां पुछां थो त साईं हीउ केतिरो वज़न आहे, ठीकु आहे न, तव्हां चवंदो त साईं ठीकु है 100 ग्राम, 150 ग्राम, 200 ग्राम वज़न हूंदो हुनजे अंदरि। पर ॻाल्हि इहो न आहे। ॻाल्हि इहो आहे त इनखे आऊं केतिरी देरि ताईं झली बीहां थो। अगरि हिनखे आऊं 4 कलाक 5 कलाक झली बीहां थो त मुंहिंजे हथ में सूर थींदो। अगरि हिनखे 20 कलाक झली बीहां थो त मुंहिंजो हथ जेको आहे बिल्कुलु नब सुन थी वेंदो हलियो। अगरि हिनखे आऊं 2 ॾींहंनि ताईं झली बीहां थो त मुंहिंजे हथ खे पैरालाइज़ थी वेंदो हलियो। त ॻाल्हि इहो न आहे त मोबाइल में वज़न केतिरो आहे, ॻाल्हि इहो आहे त इन वज़न खे तव्हां केतिरे अरसे ताईं ढोईंदा था अचो। बिल्कुलु ॻाल्हि इहो न आहे त तव्हांखे या असांखे केतिरी मिक़दार में स्ट्रेस ऐं परेशानी आहे या डिप्रेशन आहे।
ॻाल्हि इहो आहे त उन थोरे से डिप्रेशन खे असां केतिरनि सालनि ताईं केतिरे अरसे ताईं जेको आहे इन नर्वस सिस्टम ऐं मन में ढोईंदा था अचूं। हिकिड़े न हिकिड़े ॾींहुं इहो मेटाबॉलिक सिंड्रोम थी करे अची थो वञे। जेको माण्हू जेतिरो गुस्सो थो करे, तव्हां ॾिसो था त साइंटिफिकली इहो आहे त उन माण्हू खे ब्लड प्रेशर जा चांसिस ओतिरा ई वधी था वञनि, छाकाणि त एॾी एक्साइटेशन आहे। ॻाल्हि इहा आहे त घटि में घटि अगरि असांजे घर जूं माउरूं भेणूं तमामु निग्लिजिबल आंच जे मथे, बाहि जे मथे जेको आहे निग्लिजिबल बाहि जे मथां अगरि 10 किलो जे पाणी जे देगचे खे रखी थियूं हलनि 5 ॾींहं न त 5 हफ़्तनि खां पोइ छा उहो पाणी बचंदो? कोन बचंदो। अहिड़े ई नमूने सां असांजी नर्वसनेस, असांजो स्ट्रेस, असांजे अंदरि जेको चंचलता, एक्साइटेशन वग़ैरह आहे, इहो असांखे वक़्त खां पहिरीं बीमार करे छॾे, वक़्त खां पहिरीं पोड़ो करे छॾे, असांजी तख़लीक़ी सलाहियतूं ख़तमु करे छॾनि। तंहिंजे करे हिन मेडिटेशन जा एॾा बेनिफिट्स आहिनि ऐं हिन खे एजुकेशन जे अंदरि एॾी रिसर्च थी आहे ताकी हीउ जेको आहे हिडन जेके रिज़र्व आहिनि, इन स्लाइड जे अंदरि तव्हां ॾिसो जेको तव्हांखे ॾेखारियूं पिया त हीउ जेके हिडन रिज़र्व आहिनि, ॾिसो मेडिटेशन खां पहिरीं केॾे थोरे मिक़दार में ही क्रिएटिविटी जेको आहे ज़ाहिर थी आहे ऐं मेडिटेशन करण खां कुझु हफ़्ता पोइ ॾिसो भला केतिरी जेको आहे केतिरी तइदाद में जेको इहो तव्हांजा हिडन रिज़र्व लिकल तख़लीक़ी सलाहियतूं उभरनि पियूं। वाह, ब्यूटीफुल। सम्झनि? ऐं हिन नेक्स्ट स्लाइड जे अंदरि ॾिसो होलिस्टिक इंप्रूवमेंट इन जेको इंटेलेक्चुअल परफॉर्मेंस जेको आहे, माना तव्हां इहो तख़लीक़ी सलाहियतूं मेडिटेशन में उजागर करे ऐं आउट ऑफ मेडिटेशन पंहिंजे रोज़मर्रा जी जेके कमकार आहे उन जे अंदरि डिस्प्ले था कयो, उहे बहितर कम करे सघो था। साईं जेतिरो तव्हांजो एक्शन लॉज ऑफ नेचर, जेतिरो तव्हांजो नेचर एक्शन जेको अमल जेको आहे कुदरत जे कानून सां जुड़ल रहंदो, ओतिरो ई उनखे नाकामी जा चांसिस घटि थींदा वेंदा। महर्षि जी चवंदा आहिनि त द मोस्ट सेटल्ड स्टेट ऑफ आवर माइंड इज द ग्राउंड स्टेट ऑफ नेचर। वाह, जिते नेचर, जिते कुदरत जेको आहे, फितरत जेको आहे बीज रूप सां कमु पई करे, कुदरत हमेशह तमामु साइलेंटली ऐं तमामु ग्रेजुअली जेको आहे पंहिंजी जेको एवोल्यूशन कंदी रहे, स्लो एंड स्टडी। सम्झनि त कुदरत बीज रूप सां जंहिं जाइ ते मौजूदु आहे उन जाइ ते असांजो माइंड न आहे। असांजो माइंड तमामु वॾी छोलियूं पियो खाए, हिकिड़ी सोच अचे पई वञे पई। मेडिटेशन जे ज़रिए असां हिन माइंड खे सेटल डाउन, लेस एक्साइटेड, आख़िरी में लीस्ट एक्साइटेड खां बि असां बियॉन्ड हलिया वेंदा आहियूं ऐं असांजे माइंड जो जेको आहे मोस्ट सेटल जेको आहे एरिया असांजो, हुनजो बॉटम जेको आहे, असां प्योर कॉन्शियसनेस खे एक्सपीरियंस कंदा आहियूं ऐं उहा प्योर कॉन्शियसनेस, मोस्ट सेटल्ड स्टेट ऑफ आवर माइंड इज द ग्राउंड स्टेट ऑफ नेचर। ऐं असां हिकिड़ो इंडिविजुअल, हिकिड़ो स्टूडेंट पंहिंजे पाण खे, पंहिंजी इंडिविजुअल इंटेलिजेंस खे कॉस्मिक इंटेलिजेंस सां अट्यून थो करे, उन सां जोड़े थो ऐं पोइ छा थो थिए, हू जेको आहे कॉस्मिक इंटेलिजेंस खे यूज़ करण जे लाइक़ थो थी वञे, फितरत खे करीब थो पाए ऐं फितरत जे रंगनि मां वॾा फ़ाइदा वठी पाण खे पुरसुकून शांत, जीअं फितरत शांत आहे, ख़ामोश आहे, सुकून में आहे, साईं रेस्टफुल एंड अलर्ट, हिकिड़ी यूनिक स्टेट आहे। माना प्योर कॉन्शियसनेस जी, या असीं चऊं था नाए नेण न्यार तो में देरो दोस्त, जो उहा जेको टोटल मेंटल पोटेंशियल जी जेको जाइ आहे उहा असांजे अंदरि जेको आहे, अल्लामा इक़बाल साहब चई न, खुदी को कर बुलंद इतना, माना पंहिंजे शऊर खे, न गाॾी खे, न बंगले खे, न धन दौलत या अकाउंट खे, न, बिल्कुल खुदी को कर बुलंद इतना कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से खुद पूछे बता तेरी रजा क्या है। माना एॾो असां पंहिंजे पाण खे, माना ही इंडिविजुअल नेचर पंहिंजे पाण खे कॉस्मिक नेचर सां एॾी अट्यून करे, ही इंडिविजुअल इंटेलिजेंस असां पंहिंजी हिन कॉस्मिक इंटेलिजेंस सां एतिरी अट्यून कयूं ताकी कुदरत असांजे हर हिकु एक्शन खे लबेक चवे, हर हिकु एक्शन खे जेको आहे उहो पंहिंजो जेको अची करे सम्झे ऐं चवे त बाबा छा खपे। हर हिकु एक्शन, महर्षि चवंदा जेतिरो तव्हांजो एक्शन कुदरत जे कानूननि सां, प्रकृति जे नियमनि सां जुड़ियल रहे थो, ओतिरो ई तव्हांजे अमल खे, तव्हांजे एक्शन्स खे फेल्यूर ॾिसणो नथो पवे, नाकामी नथी ॾिसणी पवे। हिनखे मां थोरो वधीक वाज़े कयां, हर रूह हिकिड़ो इंडिविजुअल नंढड़ो जुज़ो आहे हिकिड़े कुल जो, जेको काइनाती रूह आहे, जंहिंखे असां सुप्रीम कॉन्शियसनेस चऊं था। त असां जेतिरो उन जी क़रीब वेंदासीं ओतिरो असांजे अंदरि उहा शांती, उहो सुकून, उहा ताक़त, उहा कुवत पैदा थींदी जेका क्रिएटिव आहे, जेका ख़ामोश आहे, जंहिंमें कोई ॾुख कोन्हे, जंहिंमें काई स्ट्रेस कान्हे। त ही पाण सुञाण, इहो ई मसइलो, ॿियो कोई मसइलो न आहे।
त ही जेको प्रोसेस आहे ही ॾाढो साइंटिफिक आहे ऐं इनखे असां पाण पंहिंजे अंदर में हासिल करे सघूं था। जी सर, कुझु ॿियो असांखे तफ़सीलन ॿुधायो कीअं करे सघूं था। साईं ॾिसो न, ट्रांसेंडेंटल मेडिटेशन जो सिंपल पाण चऊं त मतिलबु इहो आहे त हिकिड़ी लहर, ॾिसो हर तव्हांजे अमल जो जेको बुनियादु आहे उहो सोच आहे। जी, महर्षि जी माण्हू सोच आहे, मां सदाई चवंदो आहियां त माण्हू छा आहे, माण्हू सोच आहे। सोच पॉजिटिव, माण्हू पॉजिटिव, सोच नेगेटिव, माण्हू तकलीफ़ में। ॾिसो हर अमल जी जेको बुनियादु आहे उहो सोच आहे। पहिरें सोचूं था पोइ अमल कयूं था। त अगरि सोच तव्हांजी मज़बूत आहे त तव्हांजो अमल मज़बूत हूंदो, तव्हांजो अमल मज़बूत आहे त तव्हांजी अचीवमेंट मज़बूत हूंदी ऐं तव्हांजी मज़बूत अचीवमेंट ई तव्हांखे फुलफिल्ड कंदी आहे। तव्हां सक्सेसफुल कंदी। अगरि सोच कमज़ोर आहे त अमल कमज़ोर, अमल कमज़ोर आहे अचीवमेंट कमज़ोर, अचीवमेंट कमज़ोर, अचीवमेंट कॾहिं बि असांखे फुलफिल्ड नथी करे। असां फेल्यूअर, तंहिंजे करे मोस्टली धन दौलत सभु कुझु आहे पर असां परेशान आहियूं। माना हिकिड़े पासे अमीर आहे त बि वॾी स्ट्रेस में, परेशानियुनि में, ॿिए पासे ग़रीब आहे त माना न गुरबत जे अंदरि सुकून आहे न ई अमीरी जे अंदरि सुकून, त असांजी टोटल क्रिएटिविटी जे अंदरि आहे। अंदरि जेको लिखियो पियो होॾे आहे, सम्झे न। त हिन जे अंदरि हिन ॾिसो हाणे ही जेको तव्हांखे स्लाइड ॾेखारे रहिया आहियूं, हिन जे अंदरि ॾिसो इंक्रीज़्ड कामनेस। साईं वरी हिकिड़ो वक़्फ़ो वठंदासीं, पोइ इंक्रीज़ कामनेस ते असां सिखंदासीं। थोरी देरि इंतज़ारु कयो, मोटूं था पिया, ॾिसूं त इहा इंक्रीज़ कीअं असां करे सघूं था पंहिंजे कॉन्शियसनेस। वेलकम बैक। असां पंहिंजी सम्झ ऐं शऊर में कहिड़ी तरह पॉजिटिव वाधारो आणे सघूं था, वक़फ़े खां अवल इहो पिए सोचियोसीं। जी साईं, असां स्लाइड पे ॾेखारीसीं कामनेस जी न, त मेडिटेशन 20 मिनट असां जॾहिं ट्रांसेंडेंटल मेडिटेशन खे प्रैक्टिस था कयूं त असांजे टोटल नर्वस सिस्टम खे जेको आहे हिकिड़ी कामनेस एक्सपीरियंस थी थिए, सुकून में। अदरवाइज़ असांजो अंदरि एॾी एक्साइटेशन आहे ताकी असांजो चहिरो त तमामु मुतमिन ॾिसण में अचे थो, पर असांजे अंदरि एॾो चिड़चिड़ो ऐं गुस्सो आहे ऐं अक्सर असां चिड़चिड़ो ऐं गुस्सो पंहिंजे घर में ऐं पंहिंजे दोस्तनि में हुनमें डिस्प्ले कंदा आहियूं, दॿाए रखंदा आहियूं। ॿाहिरां दुनिया खे ॾेखारण खां ख़ुशि आहियूं, ठीकु आहियूं, ख़ैर आहे साईं, पर अंदर में ख़ैर न आहे। असली ॻाल्हि पंहिंजे अंदर जे ख़ैर खे हासिल करणो। साईं ॾिसो न, अगरि इहो ई कामनेस असांजे अंदरि सुकून आहे त हिन जो मतिलबु देगचे जे हेठां निगलिजिबल आंच बि बंदि आहे, हाणे पुरसुकून आहे। सही जो, ठीकु है। ऐं अॻी जेको स्लाइड आहे ही तव्हां ॾिसो, हिन स्लाइड जे अंदरि जेके ॾेखारई आहे त इंक्रीज़्ड मोरल मैच्योरिटी। मैच्योरिटी ॾिसो न, मोरल मैच्योरिटी इख़लाक़ जो जेको आहे बुलंद थियण। ॾिसो न, इख़लाक़ लाज़मी थोरी वार अछा थियण सां माण्हू खे इख़लाक़ अची वञे, हलियो उमिरि वॾी थियण सां इख़लाक़ अची वञे। शऊर जी जागरता आहे, जेसीं ताईं शऊर बेदार न थींदो, जेसीं ताईं शऊर जागंदो न, छाकाणि त महर्षि चवंदा आहिनि, ॾिसो न, पहिरीं पाण ॻाल्हि कईसीं, knowledge is different in different state of consciousness. Waking जी पंहिंजी आहे, ड्रीमिंग जी पंहिंजी आहे, स्लीपिंग जी पंहिंजी आहे, ठीकु है। हालांकि वेकिंग, ड्रीमिंग, स्लीपिंग 3 स्टेट्स ऑफ कॉन्शियसनेस ही त एनिमल्स बि त कनि पिया। बिल्कुलु साईं, ही ॾिसो न, जेके बि आहिनि जानवर आहिनि उहे जागरता ज़रूरु सुम्हंदा हूंदा। साइंस त चवे थी इवन इंसेक्ट तक ड्रीम था ॾिसनि। देन व्हाट इज द डिफरेंस बिटवीन ह्यूमन कॉन्शियसनेस एंड एनिमल कॉन्शियसनेस? माण्हू जे शऊर में हुनमें छा फ़र्क़ु आहे? हींअर तव्हां साईं ॾिसो भला कुझु फ़र्क़ु नज़र अचे थो छा? नथो अचे न। त असां छा था कयूं, मेडिटेशन जी मदद सां जेको आहे सिंपली बिना कंहिं कोशिश जे टीएम जे अंदरि जेको आहे द 4th स्टेट ऑफ कॉन्शियसनेस, दैट इज ट्रांसेंडेंटल कॉन्शियसनेस, पाक शऊर, उन तुरीय चेतना खे, उन जेको आहे रूहानी शऊर खे असां एक्सपीरियंस था कयूं, जंहिंखे असां प्योर कॉन्शियसनेस या ट्रांसेंडेंटल कॉन्शियसनेस या क्वांटम फिजिक्स में यूनिफाइड फील्ड चऊं। हुन असां उस ताईं पहुची नथा सघूं विदाउट मेडिटेशन। उहा असांजे लाइ ढकी छुपी पई आहे, उनखे असां उनजो लुत्फ़ ई नथा वठूं, उन जे आनंद ऐं मज़े खां असां बेबहरा आहियूं। जी साईं, जिते पाण वेठा आहियूं थी सघे थो ज़मीन जे हेठियां पेट्रोल जी नदी हलंदी हुजे, जेसीं ताईं धूड़ में दॿी पई होसीं ताईं ख़बर ई कोन्हे, अनफोल्ड त करणी पवंदी न, अनफोल्ड सम्झे न, ॻाल्हियुनि सां थींदी कोन, मूड मेकिंग सां त थींदी कोन साईं। ही त प्रैक्टिकल साइंस आहे न, करण सां या सॼी प्रैक्टिकल साइंस आहे न साईं। त ही यूनिफाइड फील्ड जंहिंखे असां चऊं था, ट्रांसेंडेंटल कॉन्शियसनेस चऊं था, इन्ही जा सभु नाला आहिनि। प्योर कॉन्शियसनेस, द होम ऑफ हैप्पीनेस, द होम ऑफ ब्लिस, द होम ऑफ क्रिएटिव इंटेलिजेंस, इन्ही जा नाला
आहिनि इन्ही खे महर्षि चवनि था त यूनिफाइड फील्ड जो नालो द फील्ड ऑफ ऑल पॉसिबिलिटीज़ नथिंग इज इम्पॉसिबल का बि शइ इम्पॉसिबल कोन्हे जेतिरी अकल घटि आहे ओतिरी इम्पॉसिबिलिटीज़ वधीक आहिनि जेतिरी अकल वधीक आहे ओतिरी पॉसिबिलिटीज़ वधीक दरवाज़ा खुलनि था दरवाज़ा खुलनि था त इहो यूनिफाइड फील्ड जेको आहे इहो यूनिफाइड फील्ड जी हिकिड़ी नेचर आहे उहा नेचर छा आहे इन शऊर जी पाक शऊर जी हिकिड़ी नेचर आहे फितरत आहे रेस्टफुल एंड अलर्ट एट द सेम टाइम माना एॾी ख़ूबसूरत इहा इनखे वाज़े कयो त ख़ामोश शांत आहे पर डेढ़ न आहे वधीक ख़बरदार वधीक अलर्ट वधीक ॾिसंदड़ आहे ही बाज़ार त उबतड़ियुनि जो मेलाप आहे पर हीअ ई असली सच आहे जी साईं जॾहिं महर्षि इन टर्म खे यूज़ कयईं कि बाबा तव्हां अमेरिका में यूरोप में त बाबा तव्हां जेको एक्सपीरियंस कंदा तव्हांजो नर्वस सिस्टम हिकिड़ी यूनिक स्टेट ऑफ कॉन्शियसनेस शऊर जी इनफरादी हालत खे एक्सपीरियंस कंदो जंहिंजी नेचर आहे रेस्टफुल एंड अलर्ट त सभु माण्हू पुछण लॻा साईं इहो कीअं पॉसिबल आहे हिकिड़े ई टाइम ते असां या त सुता हुजूं या त पोइ जागूं न असां या ॾींहुं हुजे या राति हुजे पर हिकिड़े ई टाइम ते रेस्टफुल बि आहियूं हिकिड़े ई टाइम ते असां अलर्ट बि आहियूं त महर्षि सिंपल हिकिड़ो मिसाल ॾिनई त आ फुली पुल्ड एरो ऑन द बाउ भरपूर ताक़त सां छिकियल कमान तीर जेको आहे ऐं पूरी ताक़त सां जेसीं ताईं छिकियो पियो आहे ओसी ताईं रेस्टफुल बि आहे पर अलर्ट बि आहे सिर्फ़ु ॿ आङुरियूं छॾण बिल्कुलु सिर्फ़ु आङुर छॾियो ऐं उहा सॼी ताक़त सां हलियो वेंदो बिल्कुलु यकीनन इहो ई आहे त असां मेडिटेशन जे ज़रिए छा था कयूं असां पंहिंजे कॉन्शियस माइंड खे रिफाइन लेस एक्साइटेड मेडिटेशन जे ज़रिए पाणे पियो थींदो आहे हिकिड़ी टेक्निक आहे हिन नेचुरल टेक्निक जे मदद सां पाणे थींदो आख़िरी में जेको लीस्ट एक्साइटेड जी स्टेट जेको आहे उहो बि ॿाहिरि रहिजी वेंदी आहे असां जेको आहे अहिड़ी स्टेट ते हूंदा आहियूं जिथे कुझु बि कोन हूंदो आहे सिर्फ़ु हिकिड़ो प्योर एक्सपीरियंस हूंदो आहे प्योर अवेयरनेस हूंदी आहे हुते असां हुते बाक़ाइदा जागना बि पिया आहियूं ऐं हुते सुता पिया हूंदा आहियूं माना असांजो टोटली जेको नर्वस सिस्टम आहे असांजो वजूद एॾे गहरे आराम में हूंदो आहे त साईं तव्हां आङुर बि कोन हिलाए सघंदा पर तव्हांजो टोटल माइंड एॾो अवेक हूंदो तव्हांखे सभु ख़बर हूंदी त छा थिए पियो छा न पियो थिए सम्झनि ऐं इन खे जेको आहे पुराणी साइंस में सूफीज़म में हुन में योगिन चाहिए त समाधि हाँ साधु कभी सोता नहीं मराकबा हाँ समझे न त बाबा ही जेके आहिनि सुम्हनि ई कोन था निंड जिन इबादत ई कुझु शेर बि सुता से सुहन निंड इबादत जंजी आहे निंड में पर एक्चुअली हुननि जी इबादत निंड में त ही नर्वस सिस्टम आहे न पर जेको मन आहे जंहिंसां जोड़नो आहे नातो जेको आहे हू त जुड़ियो पियो हुन अलर्टनेस यूनिक पोज़ीशन सां सम्झे न त ही यूनिक पोज़ीशन असीं एक्सपीरियंस कंदा आहियूं ऐं साइंटिफिकली डॉक्टर डेविड चवे थो न्यूरो साइंटिस्ट MUM में चवे थो त इवन जेको आहे कुझु सेकेंड बि अगरि असांखे हिन जो एक्सपीरियंस थी वियो त ही 6 सां 7 घंटे जी 6 सां 7 कलाकनि जी एनर्जी ॿाहिरि थो वठी अचे माना असां मेडिटेशन खां पोइ जेको आहे वधि में वधि एनर्जेटिक फील था कयूं ईअं लॻे थो जहिड़ो बैटरी चार्ज थी वई हुजे त स्टूडेंट जेको आहे सॼो ॾींहुं माना सुबुह जो अचे थो सुबुह जो अची करे क्लास जे अंदरि पंहिंजे 15 सां 20 मिनट मेडिटेशन थो करे हिन क्वाइट टाइम खे हिन पुरसुकून टाइम खे एक्सपीरियंस थो करे सॼो फाइल्स वग़ैरह पुराणा डिलीट थी विया सॼा स्ट्रेसिस वग़ैरह निकिरी विया फ्रेश मन सां हू पंहिंजी केमिस्ट्री फिज़िक्स इंग्लिश सभु पढ़े थो उन खां पोइ जॾहिं हू स्कूल वापसि घर वञी रहियो आहे यानी कि 6-7 कलाक जी स्कूल खां पोइ जॾहिं वञे थो त वञण खां पहिरीं जेको आहे वरी हुनखे टीचर चवंदा लेट्स मेडिटेट अचो त मेडिटेशन करे वापसि घर वञो वरी हू पंहिंजे मन खे तमामु पीसफुल करे ऐं तमामु क्रिएटिव करे पुरसुकून करे वरी वापसि घर थो वञे मां हिनखे सम्झायां साईं दिमाग़ असांजो मुख़्तलिफ़ सोचुनि फ़िक्रनि विगोड़नि सां भरिजी पंहिंजी तख़लीक़ी क़ुवत ज़ाया करे थो मेडिटेशन उनखे वरी रेस्टफुल स्टेट में वठी उन सुकून वारे हंधि पहुचाए थी जंहिंजे करे दिमाग़ में हिकिड़ी नई ताक़त पैदा थिए थी जीअं साईं चयो त जेकॾहिं असां स्कूल शुरू थियण खां अवल जेकॾहिं 15 मिंट वेही मेडिटेट कयूं था त ॿाहिरां जेके बि गोड़ शोर तकलीफ़ूं सोचूं उन्हनि खे गुम करिणो आहे हाणे असांजो दिमाग़ वरी नए नमूने में ताक़तवर थी पंहिंजे कोर्सिस खे पढ़ंदो वरी जॾहिं 4-5 कलाक असां इहो कमु कयोसीं त वरी नवां मसाला भली स्टडी जा ई सही असांजे दिमाग़ में पैदा थिया हाणे वरी हेठि वेही चुप करे वेही असां मेडिटेट करे वरी पंहिंजी उहा ताक़त रिगेन करणु चाहियूं था ऐं ॿिया असांजा दोस्त जेके शागिर्द न आहिनि
असां आहियूं पाण कमु कंदड़ माण्हू आहिनि, हारी आहे, नारी आहे, घर में कमु कंदड़ औरत आहे, त सुबुह जो जॾहिं बिगिनिंग में तव्हां पंहिंजे दिमाग़ खे रेस्टफुल करे ताक़तवर कंदव त तव्हांजो हर कमु बहितरीनु दिमाग़ सां, बहितरीनु कुवत सां सुठा नतीजा खणी ईंदो। ऐं वरी जॾहिं दुकान तां मोटियासीं या ऑफिस मां मोटियासीं या कमकार करे आयासीं या रांदि खेॾी आयासीं या भर्त भरे मानियूं पचाए वरी जॾहिं सिज लथे असां पाण खे रेस्टफुल कंदासीं जी, ऐं उहा ताक़त मोटाईंदासीं जंहिं दिमाग़ खे असां मुख़्तलिफ़ सोचुनि जे ॾंडनि सां थकायोसीं उहो वरी जीअरो थी पवंदो। मुंहिंजे ख़्याल में हीअ ॻाल्हि तमामु सम्झ में ईंदड़ आहे ऐं ही करे ॾिसण जी शइ आहे त मां सच थो चवां या न। जेतिरो जेतिरो रेस्टफुल थींदासीं ओतिरो ओतिरो असांजे अंदरि मट भरिया पिया आहिनि मज़े जा, उन खां असां आशना ई न आहियूं। असां मज़े खे ॿाहिरि ॻोल्हियूं था, घोड़ में, शोर में, समुंड ते, दरिया ते, हुल हंगामे में, पर जॾहिं उहो हुल हंगामो कुझु कलाकनि खां पोइ चुप थो थिए असां वरी परेशान था थियूं। इन परेशानी मां छुटण जो ही तरीक़ो आहे मेडिटेट कयो। तव्हां इन खे किताब मिलनि था पर तव्हां नेट तमामु ईज़ी आहे, तव्हां सॼो ॾींहुं हलायो था, मोबाइल तव्हांजे हथ में आहे, खोले ॾिसो, हीअ ॻाल्हि वरी सम्झूं था। जी साईं। हिन स्लाइड जे अंदरि साईं ॾिसो ग्रेटर एप्रिसिएशन ऑफ अदर्स। वाह, ॿियनि खे बि साराईंदासीं जॾहिं असां पाण इन जे लाइक़ु हूंदासीं। वाह। त ॾिसो तव्हां 100 भलायूं मूंसां कयो, ठीकु आहे, पर तव्हां हिकु दफ़ो मजबूरन मूंसां न वेही सघियो त 100 भलायूं छुटियूं ऐं तव्हां से चवंदो साईं बसि तव्हां सही माण्हू न आहियो, बसि मुंहिंजे। अरे बाबा 100 जेके भलायूं आहिनि उहे हिकु भलाई हुन हिकु दफ़ो न कमु आयो त वियूं हलियूं छा उहे? माना असां वटि ॿिए खे एप्रिशिएट करण जी बि असां वटि जेको आहे इख़लाक़ी ज़रूरत ख़तमु थी वई आहे असां वटि, ठीकु आहे। मेडिटेशन करण खां पोइ असां इहो महसूसु कंदासीं त असांजी इहो एबिलिटी बि इंक्रीज़ पई थिए। इवन तव्हां हिकु दफ़ो बि असांखे चांहि जो कप पियारियो, 10 कम न बि कया त बि असां उन पॉज़िटिव रुख खे चवंदा अचूं जॾहिं बि तव्हां मिलो, साईं तव्हांजी वॾी महिरबानी, तव्हां असांखे चांहि पियारी, तव्हांजी वॾी महिरबानी। यकीन मनो तव्हांजे अंदरि लिकियल प्यार बि जागी पवंदो ऐं तव्हांजा तालुकात मूंसां अञा वधीक बहितर ऐं मज़बूत थींदा। टोटलिटी इंसान खे बहितर पोटेंशियल करे थी मेडिटेशन ऐं ही उहो इश्क आहे जेको काइनाती इश्क थी थो वञे। सभ में हुनखे ॾिसण वारो जेको तसौफ़ जो फ़िलसुफ़ो आहे उहो ही आहे। सुप्रीम कॉन्शियसनेस सां वाक़ुफ़ु थींदो सभई असांखे पाण वांगुरु ज़रा लॻंदा, न हिन में फ़र्क़ु रहंदो मज़हब जो, न फ़िक़े जो, न ॿोली जो, न क़ौम जो। असां सभई हिकिड़ा बंदे जा पुत्र बन, असां माण्हू थी पवंदासीं जेके मेठ में रहंदड़नि, जेके मिठाण ॼाणनि था। जी, कंहिं कंहिं माण्हूअ मंझि अचे बोए बहार जी, हीअ बहार जी बू उन्हनि मां ईंदी जेके पाण पुरसुकून ऐं शांति आहिनि ऐं जेके ॿियनि जो बि क़दुरु कनि था, ॿिया उन्हनि जो बि क़दुरु कंदा। त ही उहा हिकिड़ी साइंस आहे जेका असांखे ज़रूरु सिखणु घुरिजे। जी साईं। साईं ॾिसो न, असां पंहिंजी इनफ़रादी तमामु वॾी कोशिशि कंदा आहियूं क्रिएटिव थियण जी, ठीकु आहे। अहिड़ा तव्हां बि पंहिंजी ज़िंदगी में माण्हू ॾिठा हूंदा, तव्हां सां गॾु पढ़िया बि हूंदा ऐं ॿियनि दोस्तनि जेके असांजा नाज़रीन आहिनि उन्हनि बि ॾिठा हूंदा। तव्हां सोचियो हूंदो त इहे माण्हू एॾो अॻिते वधंदा, एॾा होशियार आहिनि, एॾो अॻिते वधंदा, एॾो अॻिते वधंदा, बसि नालो रोशन कंदा, पर उन्हनि माण्हुनि खे वरी तव्हां ॾिठो हूंदो आम तरीक़े सां ज़िंदगी जे अंदरि जेको आहे उहो आम जाइ ते पर एॾा होशियार हूंदा हुआ। पहिरीं प्रॉमिसिंग लॻंदा हूंदा, तमामु अॻिते वधंदा, पर हुनजे इंतिशार हुनजे हिन विगोड़नि ज़हनी तरह उन्हनि खे पुठिते फिटी। रियली हाणे इहो आहे त जेको माण्हू जेतिरो सेंसिटिव आहे, नाज़ुक आहे, अगरि हू अंदरां ई ओतिरो स्टेबल न हूंदो त बीमारी जो घर थो थी पवे। बिल्कुलु ठीकु आहे, नफ़्सियाती मरीज़नि जो घर थो थी पवे। असां छो न पंहिंजे पाण खे हिन इन्फिनिट रिज़र्वायर ऑफ नेचर सां जोड़े रखूं ताकी एतिरो अट्यून कयूं असां हुन सां ताकी कुदरत असांखे सपोर्ट करणु शुरू करे। कुदरत वाह वाह इन्फिनाइट अणखुट सर चश्मा कुवत जी, उन सां जेकॾहिं असां पाण खे जोड़ींदासीं त उहा बैटरी पई चार्ज थींदी। जी, असां वटि सुकून पियो रहंदो। जी साईं, हिन स्लाइड में ॾिसो इंक्रीज़्ड सेल्फ एक्चुअलाइज़ेशन। अगरि सेल्फ जी ख़बर न आहे, बिग एस पाण सुञाणे, अगरि उन पंहिंजे पाण जी हुन इन्फिनिट टोटल मेंटल पोटेंशियल जी ही यूनिफाइड फील्ड जी ख़बर न आहे त एक्चुअलाइज़ कंहिंखे कीअं कंदासीं। सेल्फ
जेको है एक्चुअलाइज़ेशन ही मेडिटेशन जो नालो आहे बेशक सम्झो? पाण सुञाण जो पंहिंजे प्रोसेस आहे पाण खे एक्चुअलाइज़ करणु पंहिंजे उन सेल्फ खे सुञाणे करे एक्चुअलाइज़ करणु अट्यून करणु विद नेचुरल रिजर्वायर सां गॾु उन कुदरत सां गॾु जोड़े रखण जो नालो अथई हर शइ पंहिंजे सोर्स सां मज़बूत हूंदी आहे ॾिसो न हिकिड़ी बिल्डिंग पंहिंजे बुनियाद सां मज़बूत आहे वण पंहिंजे पाड़ सां आहे वण पंहिंजे पाड़ सां मज़बूत आहे ठीकु आहे न अहिड़े ई नमूने सां असांजे मन में जेके ऊपर मथां जेके आहिनि बिल्कुलु ग्रॉस लेवल तां जेके सोचूं अचनि थियूं तव्हां ॾिठो त समुंड जे मथां जेके सोचूं अचनि थियूं कुझु नथियूं कनि उहे लहरूं बेशक ठीकु आहे पर हिकिड़ी लहर जेको समुंड जे बिल्कुलु तरे मां उथे त उहो लहर ई सुनामी थी वठी अचे वाह ठीकु आहे असांजे मन जे मथां कमज़ोर सोचूं अचनि पियूं वञनि पियूं छो न असां हिन मन खे इन्हनि सोचनि खे इन्ही जे सोर्स सां जोड़े उतां ई सोचणु शुरू कयूं असां यूनिफाइड फील्ड सां त जेतिरी सोच स्ट्रॉन्ग हूंदी ओतिरो ई एक्शन स्ट्रॉन्ग हूंदो सम्झनि ऐं उन एक्शन खे फेल्यूर घटि में घटि ॾिसणा पवनि था नाकामियूं घटि में घटि ॾिसणियूं पवनि थियूं ॾिसो मेडिटेशन जो असल मक़सदु इहो ई आहे पंहिंजी इंफिनिट क्रिएटिव तख़लीक़ी सलाहियतनि खे उजागर करणु ऐं पंहिंजे अंदरि जेको इंफिनिट तख़लीक़ी सलाहियतनि जो जेको घर आहे द होम ऑफ क्रिएटिव इंटेलिजेंस एक्चुअली उन्ही घर जी नेचर आहे छा आहे अनबाउंडेड ब्लिस शांती आनंद उनजी नेचर आहे साईं सिज जी नेचर चमकण आहे ही अहिड़ा सुहिणा पाक प्योर जेके रेज़ ॾियण आहे सम्झनि इन्ही असांजी इंफिनिट प्योर क्रिएटिव इंटेलिजेंस जेको आहे ट्रांसेंडेंटल जेको कॉन्शियसनेस आहे तुरीय चेतना जेको आहे ख़ुदी वारी जेको जाइ आहे उनजी नेचर आहे ब्लिस द होम ऑफ हैप्पीनेस इनखे चवंदा आहियूं आनंद इनखे चवंदा आहियूं ठीकु आहे न त असां उन आनंद खे इनर पीस खे एक्सपीरियंस था कयूं तव्हां ॾिठो हूंदो त महर्षि जी चवनि था त हिकिड़ो पीसफुल इनफरादी शख्स पीसफुल फैमिली खे क्रिएट करे थो पीसफुल फैमिली ही मिली करे पीसफुल सोसाइटी ठाहिनि थियूं पीसफुल सोसाइटी मिली करे पीसफुल दुनिया ठाहे थी मुल्क ठाहे थी ऐं पीसफुल मुल्क क़ौमूं मिली करे पीसफुल दुनिया ठही सघे थी थी सघे थी बिल्कुलु मैन मस्ट इम्प्रूव माना मां दुरुस्त थी वञा इंडिविजुअल हर कोई ईअं चओ त ॿार सोसाइटी में वेगो अहिड़ा मुंहिंजे पुरसुकून थियण सां छा थींदो सभु कुझु थींदो जी मुंहिंजा साईं ही बिल्कुलु सभु कुझु थींदो उहो पुरसुकून माण्हू हिकिड़ी आवरा पैदा थो करे सभिनी खे सुकून में आणण जी हाणे हिन ॻाल्हि खे वरी हिन ब्रेक जो टाइम आहे हिन साई खां पोइ वरी सम्झंदासीं इंतज़ारु कयो महिरबानी वेलकम बैक भली करे आया हाणे असां पंहिंजे आख़िरी वक़फ़े ॾांहुं वधूं था पिया ऐं हिन प्रोग्राम खे समेटण लाइ मां इहो अर्ज़ु रखंदुमि त ही हिकिड़ो गोल्डन चांस आहे हिन प्रोग्राम खे सांढे रखो ऐं वरी ॾिसो हिन खे सम्झण जी असां कोशिशि कयूं ही उहो उस्तादु आहे जेको सॼे पाकिस्तान में ही शइ TM सेखारे थो सखर विया हींअर लाहौर में हिननि जा क्लासिस थिया तमामु घणा माण्हू मुस्तफ़िद थियनि था मूं चाहियो त हिननि खे हिते वठी सभिनी सिंधियुनि खे पंहिंजनि माण्हुनि खे हिन शयुनि खां वाक़ुफ़ु कजे त हाणे असां ॾिसंदासीं त कहिड़ी तरह एज़ ए स्टूडेंट एज़ ए इंडिविजुअल एज़ ए सोसाइटी असां पंहिंजो बहितर पॉज़िटिव किरदारु अदा करे सघूं ऐं पंहिंजे ख़ुशी में सभिनी जी ख़ुशी विराए सघूं जी सही असांखे इहो सम्झायो थोरो ॾिसो साईं हिकिड़ो पीसफुल माण्हू जे मथां ॻाल्हि पई निकिती हींअर तव्हां कॾहिं कॾहिं ड्राइव कंदा पिया आहियो कॾहिं कॾहिं सिग्नल ते तव्हां बीहंदा आहियो तव्हां ॾिसंदा आहियो त हिकिड़ो फ़क़ीर पंहिंजे पाण खे तमामु घणो मिज़रेबल तमामु तकलीफ़ सां ऐं दुखनि सां भरियल पंहिंजे पाण खे ॾेखारींदो आहे अजीब सां अंग ऐं बीमारियूं वारा ठाहे करे ईंदो आहे हू डिस्गाइज़ करे ईंदो आहे त बि असां हुनखे ॾिसंदा आहियूं हुनखे ॾिसी करे यकदमि असांजे मन में तकलीफ़ अची वेंदी आहे असां बाक़ाइदे तौबा करणु लॻी वेंदा आहियूं हाणे सुवालु इहो आहे त एक्चुअली हू दर्द कंहिंजो आहे छा मुंहिंजो दर्द आहे न एक्चुअली हू दर्द हुन माण्हू जो आहे जेको दर्द सां भरी करे जेको आहे पिनण लाइ बीठो आहे मुंहिंजे साम्हूं ऐं हुनजो दर्द जेको आहे हू बाक़ाइदे सां रेडिएट थियो मूं ताईं पहुची वियो मूंखे इंट्यून कई मूंखे अट्यून कई मुंहिंजे अंदरि घुसी वियो हुयो मूं पाण उहो पिंच उहो दर्द उहा तकलीफ़ महसूसु कई हिन जो मतिलबु इहो आहे त ॾिसो हिकिड़ो तकलीफ़ सां भरियल माण्हू अगरि तकलीफ़ खे इंफ्लुएंस करे सघे थो विराए सघे थो त छो न हिकिड़ो पीस सां भरियल
अमुन सां भरियल, शांती सां भरियल माण्हू छो नथो शांती खे विरहाए सघे ऐं रेडिएट करे सघे? ब्यूटीफुल। इन करे असां चवंदा आहियूं त दरवेशनि सूफ़िन जे संग में वेहो, जहिड़ो संग ओड़ो रंग। यानी तव्हांखे कुझु बि न चवनि, तव्हां सां न बि ॻाल्हाइनि, हुननि सां गॾु हूंदव, छा लाइ त हू पुरसुकून आहिनि, त उहो रेडिएशन तव्हां ताईं पहुचंदी। तव्हां ईअं थधा थी वेंदो जीअं एसी कमरे में वेहण सां माण्हू ॿाहिरि ईअं खणी आयल गर्मी बि विञाए थो छॾे। सिगरेट पीअण वारे जे भरिसां वेहण सां उहो धुओं असांखे उन खां वधीक नुक़सानु थो ॾिए जेको सिगरेट पीअण वारो आहे। उहो इन करे जो हुन में कुझु रेजिस्टेंस आहे सिगरेट पीअण जे करे, उहा इम्यूनिटी असांजे अंदरि न आहे जेके सिगरेट नथा पीअनि। त अहिड़ी तरह असां जेकॾहिं पुरसुकून थींदासीं त असां सुकून विरहाईंदासीं। जी साईं। हा ॾिसो, हाणे हिन साइंटिफिक स्लाइड में पाण ॾिसूं था त लॉन्ग टर्म जेको आहे डिक्रीज़ ऑफ क्राइम रेट ट्रेंड्स इन सिटीज़, सम्झो। हाणे हिन स्लाइड जे अंदरि ॾिसो, ही साइंटिस्ट जेके आहिनि दुनिया जा, उन्हनि इहो एक्सपीरियंस करे ॾिठईं, इहो बाक़ाइदगी सां उन्हनि इहो ॾिठईं, रिसर्च करे ॾिठईं त जॾहिं 1% ऑफ टोटल पॉपुलेशन, मुकमल जेको आहे आदमशुमारी जो 1% बि माण्हू जॾहिं मेडिटेशन कनि था त हू पीस खे, हारमनी खे, सुख शांति खे जेको आहे इन्फ्लुएंस था कनि सोसाइटी जे अंदरि जेको आहे। ऐं जॾहिं 1% माण्हू जॾहिं इकट्ठा कया विया वाशिंगटन DC में, फिलिपीन में, इंडिया में, ॿियनि मुल्कनि जे अंदरि, तॾहिं ॾिठईं त बाक़ाइदगी सां क्राइम रेट घटि थी वियो हलियो। अस्पताल जे अंदरि जेको OPD रेशो हो उहो बि घटि थी वियो हलियो, रोड एक्सीडेंट घटि थी विया हलिया, नेचुरल डिज़ास्टर घटि थी विया हलिया। ऐं तव्हां चवंदा आहियो त भई पहिरीं जेके वॾा वॾा बुज़ुर्ग मेडिटेशन वग़ैरह किथे कंदा हुआ त आस पास में एॾो ओरा ठही वेंदो हो त माण्हू क्राइम कोन कंदा हुआ। इवन शींहं ऐं हिरन हिकिड़ी घाट ते पाणी पींदा हुआ, पुराणियूं कहाणियूं ॿुधियूं आहिनि। जी जी जी। त साइंटिफिक रिसर्च चवे थी त माण्हू जो मन जेको आहे, हालांकि पॉल्यूशन ॿाहिरि कोन्हे, पॉल्यूशन मन में आहे। पंहिंजे अंदरि जीअं दिलि जी धड़कन खे नापतोल करण जे लाइ पाण ECG कंदा आहियूं, तीअं ई मन जी धड़कन खे, इन एनर्जी खे एक्सपीरियंस करण लाइ, नापतोल करण लाइ पाण EEG कंदा आहियूं, जेको ॿुधाए थी त बाबा मन मां बि एनर्जी निकिरे थी। अगरि मन मां पॉज़िटिव एनर्जी निकिरंदी त पॉज़िटिव ट्रेंड्स खे इन्फ्लुएंस कंदासीं, माना टोटल एटमॉस्फेयर खे पाण पॉज़िटिव कंदासीं, माना पॉज़िटिविटी डोमिनेंट थींदी। अगरि पॉज़िटिविटी डोमिनेंट थींदी त उहा पॉज़िटिविटी असांजे मासूम माइंड खे अट्यून कंदी, पॉज़िटिविटी ॾे कंदी। तंहिंजे करे मूंसां गॾु जेके बि पढ़ंदा हुआ महर्षि यूनिवर्सिटी में, मोस्टली उहे यूरोपियन छोकिरा वग़ैरह, छोकिरियूं वग़ैरह, उहे अमेरिका में ऐं मुख़्तलिफ़ यूरोपियन कंट्रीज़ में जेको आहे डेविड लिंच फाउंडेशन सां कमु पिया कनि, जेको जेलनि में जेको आहे प्रिज़नर जेके कैदी आहिनि उन्हनि खे TM पिया सेखारनि ताकी उन्हनि खे ख़बर पवे, उन्हनि जो शऊर उजागर थिए त यार तव्हांजी ज़िंदगी जेको आहे कीअं तव्हां सत्यानाश करे छॾी आहे उन्हनि। ऐं तंहिंजे करे हिन रिसर्च खां पोइ जेको आहे डॉक्टर जॉन हेगलिन, डॉक्टर डेविड लिंच, जेको ऑस्कर याफ्ता जेको हॉलीवुड डायरेक्टर बि रहियो आहे, हिननि कॉन्शियसनेस बेस्ड एजुकेशन सिस्टम जेको आहे उन जे मथां वॾो वर्क कई। उन खां पोइ हुननि चई त वधि में वधि पीस खे रेडिएट करण जा जेके टावर्स जेके थी सघनि था उहे स्कूल्स ऐं यूनिवर्सिटीज़ थी सघनि, जिते माना गॾिजी करे स्टूडेंट्स ऐं ॿार जेको आहे वधि में वधि मिक़दार में पॉज़िटिविटी खे एटमॉस्फेयर जे अंदरि इन्फ्लुएंस कंदा। सॼे मुल्क खे ठीकु करण लाइ ही लॉन्ग टर्म मीन्स आहे, लॉन्ग टर्म ये जेको आहे सॉल्यूशन शुरू करिए। जी सही, सभु माण्हू ठीकु थी सघनि था जेकर स्कूल्स खां कॉलेजिस ऐं यूनिवर्सिटी ताईं ही पहुचाए वञे। दिस इज वेरी गुड साइंटिफिक रिसर्च जेको आहे ही इंटरनेट ते मौजूदु आहे साईं, ठलियूं ॻाल्हियूं न आहिनि रहियूं, ये किताबी ॻाल्हियूं न आहिनि रहियूं, इहो सम्झे न। ऐं छो न मुंहिंजे मुल्क जे अंदरि एॾो सुहिणो मुंहिंजो मुल्क, अलाह साईं जूं हर नेमतूं हिन मुल्क जे अंदरि जेको आहे स्पिरिचुअली ज़रखेज़ ही मुल्क जेको आहे, क्रिएटिविटी सां ज़रखेज़ ही मुल्क जेको असांजी हर क़िस्म जा वसाइल आहिनि, हू आहिनि, सभु कुझु आहिनि। त ही टेक्नोलॉजी जेको आहे, ही मेडिटेशन जेको आहे इंडिविजुअल ऐं कलेक्टिव लेवल ते बेनिफिट ॾिए थी। हिकिड़ी गली में जॾहिं हिकिड़ो बल्ब ॿरे थो त पूरी गली खे रोशन करे थो। हिकिड़ो माण्हू जॾहिं मेडिटेशन कनि था, महर्षि जी चई त आउं हिकिड़े घर ताईं पहुची करे माण्हुनि खे पीसफुल कंदोसीं, ईअं पूरी जी पूरी टोटल जेको कलेक्टिव पॉपुलेशन पीसफुल थींदी। सम्झे न। ऐं तॾहिं महर्षि पंहिंजे पाण खे मल्टीप्लाई कई त TM टीचर्स, इंस्ट्रक्टर्स वग़ैरह ऐं उहे जेके पैदा कई पूरी दुनिया में। साईं 50-60 हज़ार खां मथे, लख खां मथे हींअर त टीचर हूंदा, TM टीचर्स पूरी दुनिया जे अंदरि। त ट्रांसेंडेंटल मेडिटेशन अगर स्कूल्स ऐं यूनिवर्सिटीज़ में हुन में अगर असां सेखारियूं था या प्रैक्टिस कराइण शुरू था कयूं त एॾी मिक़दार में जेके स्टूडेंट्स जॾहिं मेडिटेट कंदा ऐं पीस ऐं हारमनी खे हितां अल्फा रेस खे, अल्फा एक्टिविटी खे रेडिएट कंदा
तव्हां ॾिसो भला कलेक्टिव एटमॉस्फेयर जे अंदरि हुनजा इफेक्ट पवंदा। बेशक। सिंपल ॻाल्हि आहे, हिन कमरे में छा वारिस जा रेज़ न आहिनि छा, मोबिलिंग जा न आहिनि छा, पर ॾेखारियो भला, नथा ॾेखारे सघूं, हू एॾा रिफाइंड आहिनि, ॾिसण में नथा अचनि। पर अहिड़े नमूने सां असांजे मन में निकिरण वारी जेको शक्ति ताक़त आहे उहा ॾिसण में नथी अचे, पर हू न ॾिसण में अचण वारा जेके बादल आहिनि से असांजे मथां ई मौजूदु आहिनि ऐं असांखे ई इंट्यून था कनि, असांखे ई हू जेको आहे इफेक्ट था कनि असांजे हिन मासूम मन खे। इन जे ॿाहिरि ॾिसो न, सभु कुझु मौजूदु हुअण जे बावजूदि असां ख़ुशि छो कोन आहियूं। घर में धन आहे, दौलत आहे, किचन सॼो भरियो पियो आहे, त बि सोचूं था यार अलाए छो मन ख़ुशि न, मज़ो नथो अचे। ही टोटल एटमॉस्फेयर जे अंदरि जेको आहे स्ट्रेस डोमिनेंट आहे, बेसुकूनी आहे, बेसुकूनी आहे। छो न हुन जेको आहे कलेक्टिव पॉपुलेशन जो स्ट्रेस डिक्रीज़ कजे, पर जंहिं एनर्जी सां तव्हां उहो इंक्रीज कयो स्ट्रेस, उन एनर्जी जे ज़रिए डिक्रीज कंदो तॾहिं थींदो। साईं ॾिसो न, त एटमॉस्फेयर जे अंदरि जेको आहे अॼुकल्ह असांजो जेको आहे एटमॉस्फेयर नेचर जेको आहे हू आहे डोमिनेंट आहे स्ट्रेस जे अंदरि। हिन खे जीअं चवंदा आहियूं, हिंदी में चवंदा आहिनि त तमोगुण प्रधान, माना नेगेटिविटी डोमिनेंट आहे एटमॉस्फेयर जे अंदरि, सम्झनि। त छो न सतोगुण प्रदान कयूं, पॉजिटिविटी डोमिनेंट कयूं हिन जे अंदरि, सम्झनि। त हिकिड़ी देग जे अॻियां अगरि हिकिड़ी लकड़ी ॿरंदी त एनर्जी जो मिक़दार घटि हूंदो, अगरि हिकिड़ी देग जे अॻियां हेठि जेको आहे 20 अगरि 50 लकड़ियूं ॿरंदियूं त देग ओतिरी जल्दी पकंदी न। तंहिंजे करे वधि में वधि तइदाद में हिकिड़ी जाइ ते वेठल ग्रुप में माण्हू जॾहिं मेडिटेशन कनि था, स्पेशली जॾहिं स्टूडेंट्स जेके आहिनि पंहिंजी यूनिवर्सिटीज़ ऐं कॉलेजिस ऐं स्कूल्स में मेडिटेशन था कनि, उनजो जेको आहे बेनिफिट्स, उनजी पॉज़िटिविटी असां सॼे मुल्क वारा असां जेको आहे इंजॉय था कयूं। कंहिंजे रूप में प्रॉस्पेरिटी, पीस, हारमोनी, अमन, सुकून, शांति ऐं बरकत, सम्झे। बरकत साईं, प्रॉस्पेरिटी असांजे पॉज़िटिव हुजण खां पोइ ई थींदी। जॾहिं असांजी क्रिएटिव एनर्जी सही रुख में हलंदी त असां प्रोडक्टिव कंदासीं, असांजी प्रोडक्टिविटी सां ही टोटल कंट्री ख़ुशहाल थींदी ऐं हिते विगोड़ मारामारी ख़तमु थींदी। हाणे ही ॿुधण सां ॻाल्हि माण्हू खे घटि सम्झ में थी अचे, ही दुनिया जे मुल्कनि जा तजुर्बा ॾिसो, नेट तव्हां पंहिंजी खोलियो ॾिसो, जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त सिर्फ़ु जॉन हेगलिन लिखो, उन जूं वीडियोस मौजूदु आहिनि यूट्यूब ते, वीडियोस ॾिसो ऐं उहे तजुर्बा जिन सां हुन जीअं मूं तव्हांखे एग्ज़ेम्पलीफाई कयो त हिकिड़े गुंडनि जे स्कूल खे हुननि दरवेश करे छॾियो मेडिटेशन जे थ्रू ऐं उनखे प्रेसिडेंट ऑफ अमेरिका घुराए इनाम इकराम ॾिना ऐं पोइ अहिड़ो ॿियो स्कूल ॾिनईसि त हाणे हिन स्कूल जे ॿारनि खे शांत करे ॾेखार। हू माण्हू रश था कनि सभु कुझु सिखण खां, जेको इल्मु असांजो विरसो आहे, असांजी मिल्कियत आहे, जी असांजी फाइंडिंग आहे, उनखे हू उन मां फ़ाइदो वठनि था पिया ऐं असांजा ही मुराक़बा। तव्हां इस्लामिक मेडिटेशन खोले ॾिसो पंहिंजी नेट ते, तव्हांखे साॻी सेम ॻाल्हियूं मिलंदियूं। त असां साइंटिफिकली असां ही साइंटिफिक तव्हांखे पंहिंजा स्लाइड्स ॾेखारियूं था पिया त इन्हनि जे थ्रू तव्हां ॾिसो ऐं नेट ते वञी ॾिसो त कहिड़े तरीक़े सां दुनिया जा मुल्क जेके हिन इल्म मां ना वाक़ुफ़ आहिनि पर हिन साइंस खे इस्तेमालु करे उन जा बहितरीन नतीजा हासिल करे सघजनि था। जी साईं। साईं बिल्कुलु तव्हां सही चयो। ही जेको डॉक्टर जॉन हेगलिन ऐं हिन जी टीम वटि जेको डॉक्टर बेविन मॉरिस ऐं हीअ यकी टीम हुई, त फेयरफील्ड आइवा में उहो कॉलेज हो जंहिं कॉलेज जे अंदरि हर नशो वापरायो वेंदो हो। बेशक, ठीकु आहे न। इवन स्टूडेंट्स जेके आहिनि पंहिंजे हथियारनि सां ईंदा हुआ हुते, जीअं असां बि ॿुधोसीं पढ़ियोसीं उनजे बारे में। गवर्नमेंट ऐं लोकल गवर्नमेंट एॾी बेज़ार थी वई त बाबा हाणे हिन खे असां सेल आउट था कयूं, हिन जे आस पास में जेको ज़मीन आहे उनखे बि सेल आउट था कयूं। त मूंखे थोरो ख़बर पई त उन्हनि एतिरा $1 मिलियन रखई। पछाड़ी में जॾहिं महर्षि सां हुननि जे टॉक्स थिया तॾहिं महर्षि तमामु सस्तो उन्हनि खे वरितई त बाबा आउं तव्हांखे हिकिड़ो ट्रांसफॉर्म करे ॾियां थो स्कूल ऐं तव्हांखे जेको आहे सभु कुझु करे ॾियां थो, तव्हां एॾा पैसा छो था चओ। बहरहाल हू डायलॉग्स जी अलॻि ॻाल्हि आहे, पर जॾहिं महर्षि महेश योगी वटि इहा यूनिवर्सिटी आई, उन्हनि जी टीम वटि आई, त उहा यूनिवर्सिटी, उहा साॻी यूनिवर्सिटी जेको बाक़ाइदे नशे पते जो घर हूंदी हुई, उहा यूनिवर्सिटी MUM जे नाले सां महर्षि यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट जे नाले सां सुञाती वञे थी ऐं अमेरिकन मुल्क अमेरिका जे USA जे अंदरि जेको आहे उहो सुठी रैंकिंग में अचे थी। ऐं मज़े जी ॻाल्हि इहो आहे त इहा MUM महर्षि यूनिवर्सिटी ऑफ मैनेजमेंट जंहिंमें दुनिया भर जा माण्हू, दुनिया भर जा स्टूडेंट्स BBA करे सघनि था, MBA करे सघनि था, अकाउंटेबिलिटी, सस्टेनेबिलिटी, ठीकु आहे। ऐं
बैचलर ऑफ कंप्यूटर साइंस ऐं मास्टर ऑफ कंप्यूटर साइंस। मज़े जी ॻाल्हि इहो, छाकाणि त आउं पाण उनखे रिप्रेज़ेंट बि कयां थो हेॾे पाकिस्तान में, वाह। उन यूनिवर्सिटी खे MUM खे। पर असां चाहियूं था त पाण अहिड़ी यूनिवर्सिटीज़ खोलियूं। बिल्कुलु बिल्कुलु, तव्हांजी वॾी महिरबानी। वक़्तु ख़तमु थी रहियो आहे त असां जूं अख़्तियारी वारा एजुकेशन डिपार्टमेंट स्पेशली फेडरल एंड गवर्नमेंट ऑफ सिंध इन्हनि ते वीचार कनि, ॾिसनि त असां ॾाढ़ूं त नथा हणूं ऐं इन खे कोर्सिस में शामिल करे हिकिड़ी बहितरीनु उभरंदड़ क़ौम थियूं जेका मार्च ऑफ सिविलाइज़ेशन में कंधु ॻाट ऊचो करे हले ऐं सिंधी शुड बी द लीडिंग। वॾी महिरबानी, वरी मिलंदासीं। हक़ मौजूद, सदाईं गॾु।